नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का नाम आया अली की रजा आया संझा से धल्ला से हेडलाइंस तरफ। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ मुल्क जी मुआशी सूरत हाल ते हंगामी इजलास तलब करे वरितो। इजलास में मुआशी टीम ऐं मईशत बाबति आला इख्तियारियूं शरीक थींदियूं। डॉलर में ताज़ो थींदड़ वाध जे सबबनि ऐं उन जे हल लाइ क़दम खणण ते गौर थींदो। मुआशी टीम मुल्की मुआशी सूरत हाल ऐं रुपए जी क़दर जे हवाले सां हक़ीक़तुनि ते ब्रीफिंग ॾींदी। पाकिस्तानी रुपए जे मुल्ह में घटिताई थी आहे। मार्च महीने में 5.3 मिलियन डॉलर जी घटिताई आई। जॾहिं असां आयासीं त नाणे जा ज़ख़ीरा 10.3 बिलियन डॉलर थी विया हुआ। इम्पोर्ट वधीक हुजण जे करे रुपए जी क़ीमत ते दबाव रहियो। हलंदड़ महीने दौरान 2.6 बिलियन डॉलर्स जो वापार थियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ताह इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो असां चयो त इम्पोर्टेड गाॾियूं ख़रीद न कंदासीं। अप्रैल ऐं जून में कोशिशि कई त इम्पोर्ट घटायूं। कराची में पीटीआई जा चूंडियल एमएनएज़ ऐं एमपीएज़ पंहिंजे तकनि मां गुम आहिनि। जेतिरा लीडर टीवी चैनल्स ते बयान ईंदे नज़र अचनि था, अवाम ॿुधाए उहे खेनि तकनि में नज़र आया। अवाम मौजूदु 95 सैकड़ो चूंडियल नुमाइंदनि कामयाबी बाद पंहिंजे तकनि ॾांहुं निहारियो बि नाहे। पीटीआई पाकिस्तान जे लाइ हिकु माफ़िया बणजण जी कोशिश करे रही आहे। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमण जो बयान चवे थो इमरान खान पाकिस्तान लाइ बॉल ठाकरे ऐं पीटीआई शिवसेना बणिजी रहियो आहे। नियाज़ी अॼु बि कानून खां मथां आहे। को बि इदारो हिमत नथो करे सघे त खेसि गिरफ़्तार करे या सज़ा ॾेई सघे। मकानी चूंडनि जे ॿिए मरहले लाइ पीपल्स पार्टी पारां चूंड मुहिम जारी। इन ॾिस समूरे बाशऊर अवाम जो थोरो अदा कया थी। तव्हां 24 जुलाई ते तीर ते ठप हुणी पंहिंजो पाण खे कामयाबु कजो। असां हमेशह सिंध जे अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। आसिफा भुट्टो ज़रदारी जो रैली खे ख़िताब। परवेज़ इलाही वरी वज़ारत जो उम्मीदवार आहे जंहिंखे मैंडेट मिलियो आहे। हुकूमत करणु उन जो हक़ आहे। उन फ़िक्र पे न पओ त हिक ॿिए खे घटि कीअं ॾेखारियो वञे। के सफ़ाई पेश करण जी का बि ज़रूरत नाहे। इहा ॻाल्हि मां हिकु भेरो न पर 2-3 भेरा अॻु बि चई चुको आहियां। ग़रीब माण्हू जे मसइलनि तरफ़ ध्यानु ॾिनो वञे। मुल्की मसइलनि जो हल उनमें आहे त 1.5 साल हुकूमत करणु ॾिनी वञे जेको ग़रीब माण्हुनि जा मसइला हल करण में कामयाब थी वञे। हक़ीक़त में उहो उन जी ॻणप पूरी आहे। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन जो बयान। पीटीआई परवेज़ इलाही खे पंजाब जे वरी वज़ारत लाइ नामज़द कयो आहे। नवंबर ताईं चूंडुनि तरफ़ वञणु घुरिजे। अञा ताईं IMF जो बेल आउट पैकेज नाहे आयो। पाकिस्तान जूं हालतूं ठीकु करणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। मुल्क श्रीलंका जहिड़ियुनि हालतुनि ॾांहुं वञी रहियो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो बयान चवे थो ॻाल्हि सियासतदाननि जे हथनि मां निकिरी अवाम ताईं पहुची वई आहे। जिते ख़रीद ऐं विकिरे जी मंडी लॻे थी उते आसिफ ज़रदारी मौजूदु हूंदो आहे। डॉलर जी उॾाम जारी। मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटरबैंक में डॉलर 4 रुपया हिकु पैसो महांगो थियण बाद 226 रुपयनि जो थी वियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी शहजादपुर में पुलिस ट्रेनिंग सेंटर जे 172 पासिंग आउट परेड में शिरकत। मुराद अली शाह चवे थो सिंध सरकार सिंध पुलिस में वधीक सुधारा आणण जी कोशिश करे रही आहे। पुलिस जो कमु सिंध में अमन अमान क़ाइमु करणु, अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु आहे। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। कराची शहर में हालतूं ख़राब कयूं वयूं। सिंध पुलिस जे किरदार सां हालतूं बहितर थियूं आहिनि। कराची के सोराबकोट में हंगामे के केस में अहमद भराई 9 जवाबदार गिरफ्तार। पुलिस चवण जवाबदारन के CCTV फुटेजेस ऐं सोशल मीडिया की मदद से गिरफ्तार किया है। जवाबदार पुलिस एहलकारन ते हमले, गाड़ियों ते पथराव ऐं शहरन खां फुल लुट में मुलविस आहिनि। जवाबदार नकीब मसूद
ASI खां पिस्टल फुर करे मदद फायरिंग कई हुई। हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जो 1292 उर्स मुबारक शुरू। सदर वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी मज़ार ते हाज़िरी भरे उर्स जो इफ्तिताह कयो। आगा सिराज दुरानी चवे तो सिंध में कंहिंखे बि लिसानी बिगोड़ करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सिंध जो अमन अहम आहे, उनखे क़ाइमु रखियो वेंदो। सिंध सूबे में अमन अमान जी सूरतहाल खे बरक़रार रखण लाइ इदारा कमु करे रहिया आहिनि। मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो अमन अमान सां थियो, ॿियों बि अमन अमान सां मुकमिल थी वेंदो। ग़ैर क़ानूनी तौर ते रहंदड़ परॾेहिनि खे पंहिंजे ॾेह मोकिलियो वेंदो। बिलाल काका कत्ल केस में गिरफ्तार ब जवाबदार अदालत में पेश। फोर्स सिविल जज एंड जुडिशल मैजिस्ट्रेट की अदालत गिरफ्तार जवाबदारन के 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार मोहम्मद गुल ऐं अहमद यार खान खे सख्त पुलिस पहिरे हेठि अदालत आंदो वियो। पुलिस अदालत के रिमांड की दरख्वास्त कई, जेका अदालत क़बूल करे वरिती।